हाणे ख़बर शामिल कयूं पिया ठुल मां फैज़ सूमरो जी रिपोर्ट मूजिब त ठुल में हज़रत सखील लजपाल सईद इमाम अली शाह जिलानी अल क़ादिर राज जो सालियानो 13 उर्स मुबारक जी चादर सिजादा नशीन सैयद अली असगर शाह जिलानी सैयद बगन जी शाह सैयद सचल शाह सैयद शाह मोहम्मद शाह जिलानी सैयद गुलाम जिलानी शाह ऐं सादात सगोर जी निगारीना में मुरीदन अकीदन मंदन फ़कीरन ऐं आशिकान रसूल वॾे अंग में शिरकत करे दरगाह ते चादर चाढ़े मग़फ़िरत लाइ दुआ घुरी वई। उर्स मुबारक जा मेहमान ख़ास मुर्शिद हज़रत क़िबला सैयद फैजुल्लाह शजा बगदाद ऐं कारी आशिक अली राजपर ताहिर हुआ जन एजाज मेहमान सईद सिकंदर अली शाह ऐं सईद रिजवान अली शाह ऐं सिंध जो मशहूर नातख़्वान इनतुल्लाह क़ादरी मौलाना मोहम्मद शफी सरकी मौलाना वली मोहम्मद भंगर हाफिज रब नवाज उमरानी हाफिज मोहम्मद हुसैन खोसो ऐं ॿियनि पुण एजाज मेहमान तौर शिरकत कई। उर्स मुबारक जे पुरमुसरत मौक़े ते सिंध बलोचिस्तान ऐं पंजाब खां आयल सादात इकराम में मुरीदन ऐं क़िदतमंदन फ़कीरन उलमा इकरामन ऐं वॾे अंग में शिरकत कई। मुल्क जे मशहूर नातख़्वान कारी इनतुल्लाह क़ादरी नातख़्वान हाजी नज़ीर अहमद सूमरो बरकत अली नसरानी ऐं मकामी नातख़्वानन हमद नात पढ़ी महफ़िल आशिकान रसूल खे झुमाए खूब दाद हासिल कयो जॾहिं त ख़ुसूसी ख़िताब मुर्शिद हज़रत क़िबला साईं फैज़ुल्लाह बगदाद आशिक अली राजपर जन कयो। आख़िर में मरहूम जी मग़फ़िरत मुल्क क़ौम जी सलामती लाइ दुआ घुरी वई। आख़िर में नगर तक़सीम